Audio Jungle. Audio Jungle. The News. जी नाज़रीन, नसीराबाद में सनी गुल शेख की रिपोर्ट शामिल कयूं था त जामिया मस्जिद सिद्दीक़ा अरबिया ताहिरिया शेख मौला नसीराबाद में खलीफ़ा साईं कारी उबैदुल्लाह पहवर ऐं हाफ़िज़ कारी अब्दुर्रहमान पहवर ताहिरी जी ज़ेर सदारत में हुज़ूर क़िबला आलम महबूब सजन साईं जिन जी सालगिरह जो प्रोग्राम रूहानी तलबा जमायत ऐं जमायत इस्लाहुल मुस्लिमीन शेख मौला नसीराबाद जे तरफ़ां अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो ऐं ख़ुशीअ में 12 पाउंड जो केक कटियो वियो। उन मौक़े ते सीनियर रूहानी तलबा जमायत जो मरकज़ी अॻवान फ़कीर बदर हुसैन ताहिरी ख़ुसूसी ऐं मुख़्तसिर लेक्चर ॾिनो। उन मौक़े ते अॻवाननि में मुनीर अहमद शेख ताहिरी, डॉक्टर अदनान ताहिरी, रुस्तम अली ताहिरी, वाजिद अली ताहिरी, मोहम्मद रहीम ताहिरी ऐं मोहम्मद करीम ताहिरी चयो त हर साल असां पंहिंजे क़ाइद हुज़ूर क़िबला आलम महबूब सजण साईं जी सालगिरह जो प्रोग्राम अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाईंदा आहियूं। प्रोग्राम में रूहानी तलबा जमायत जा मरकज़ी सूबाई ऐं ज़िलई अॻवान फ़हीम अख्तर ताहिरी ऐं अली रज़ा खोरी ताहिरी ऐं तौफ़ीक़ अहमद ताहिरी ऐं ॿियनि अॻवाननि शिरकत कई। प्रोग्राम में तमाम जमायतुनि शिरकत कई। आख़िर में दुआए ख़ैर घुरी प्रोग्राम पुॼाणीअ ते पहुतो।